GDA जी MNA डॉक्टर फहमीदा मिर्ज़ा चयो आहे त पाणी जी चोरी में सिंध हुकूमत पाण मुलविस आहे। पीपल्स पार्टी जे पाणी जे मामले ते मुल्क खे बेवकूफ़ बणाए रही आहे। पार्लियामेंट हाउस में सिंधी मीडिया जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे ऐं प्रेस कॉन्फ्रेंस कंदे डॉक्टर फहमीदा मिर्ज़ा चयो त क़ौमी असेंबली जे इजलास में पाणी जे मामले ते पीपल्स पार्टी जी बदनीयती ॾिसण में आई आहे। सिंध में पाणी जी चोरी में सिंध हुकूमत पाण मुलविस आहे। हिन चयो त सिंध हाई कोर्ट जे हुकुम मुताबिक़ मशीननि ज़रिए शाखनि मां पाणी नथो खणी सघिजे, पर सिंध हुकूमत पाण उन जी इजाज़त ॾेई रही आहे। हिन चयो त क़ौमी असेंबली जे अॼोके एजेंडा अहम हुई। पाणी जे मसइले ते ध्यानु ॾियारियो नोटिस बि शामिल हुयो, पर उन मौक़े ते अपोज़िशन ख़ासि तौर ते सिंध जे मेंबरनि तरफ़ां कोरम जो मसइलो उथारे सिंध जे मौक़िफ़ खे नुक़सानु पहुचायो वियो। हिन चयो त ठटे बदीन टंडोल हियार ऐं मीरपुर ख़ासि में पाणी जी शदीद खोट आहे। ग़रीब माण्हुनि जो पाणी ॿिए तरफ़ रुख मोड़ियो पियो वञे। हुन चयो त पाणी जो डायरेक्टर मुनवर टालपुर जो माइट आहे। सीड़ा में करप्ट तरीन माण्हू वेठा आहिनि। सिंध हुकूमत मां असांखे का बि उमेद न आहे अदालतूं उन मामले खे ॾिसनि। हिन चयो त सिंध सां माज़ी में बि ज़्यादतियूं थियूं, इहे अॼु बि थी रहियूं आहिनि। इरसा चेयरमैन ऐं मेंबरनि खे मौक़िफ़ ॾियणो हुयो, पर हू ऐवान मां भॼी विया आहिनि। हिन चयो त असां ॼाणूं था त पाणी जे मामले में इरसा जो केतिरो किरदारु आहे। असां सिंध जो मुआशी क़त्ल थियणु न ॾींदासीं। हू सिंध जो पाणी ख़ासि माण्हुनि ताईं पहुचाए रहिया आहिनि। हिन चयो त पार्लियामेंट में आवाज़ उथारण ते मुंहिंजी ज़मीननि ते हमिलो थी वञे थो। अपोज़िशन हर शइ खे सियासी रंग ॾिए थी, जंहिं सबबि सिंध जा मसइला हल नथा थियनि।